नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानपुर महर में खबर ॾींदा हलूं त खानपुर महर वेझो ॻोठ मीनू महर जे प्राइमरी स्कूल में गुज़रियल 10 सालनि खां उस्ताद मुक़रर न थी सघियो, जंहिं करे 150 खां वधीक ॿारड़ा तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम बणियल आहिनि। उस्ताद मुक़रर न हुजण करे ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। स्कूल में उस्ताद मुक़रर न थियण ख़िलाफ़ मासूम ॿारनि ऐं वालिदिन समेत ॻोठाणनि जो एहतजाज मुज़ाहिरीन ॻोठाणनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त गुज़रियल 10 सालनि खां वेंदे अॼु ताईं स्कूल में उस्ताद मुक़रर न थी सघियो, जेको तइलीम खाते जी नाअहली जो चिटो सबूत आहे। हिन जो वधीक चवण आहे त असांजा ॿारड़ा तइलीम जहिड़े ज़ेवर खां महरूम थींदा पिया वञनि। संदसि मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे। हिन तइलीम खाते जे आला अमलदारनि खे अपील कंदे चयो त असांजे स्कूल में उस्ताद मुक़रर करे ॾिनो वञे, जीअं असांजे ॻोठ जा सभई मासूम ॿारड़ा तइलीम पिराए सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।